खादिम मुक्सी साहब धरणे में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां निकिरंदड़ कारकुननि जे काफ़िलनि खे रोकियो वियो आहे। कारकुननि जो गिरफ़्तारियूं थियूं आहिनि। तव्हां इन ते छा चवंदव? ॾिसो, सवाल इहो आहे त इहा सॼी सिंधी क़ौम खे ऐं सॼी दुनिया खे सोचण जी ज़रूरत आहे त सिंध में धारिया, बंगाल, बर्मा, अफगानिस्तान, इंडिया, बाजोड़, सवात, फैसलाबाद, गुजरात जा समूरा धारिया अची सघनि था, कराची में सेटल थी सघनि था ऐं सिंध जो वज़ीर आला मौजूदा हुकूमत उन्हनि खे प्रोटेक्शन ॾेई सिंध में आबाद करे पई। पर असीं जेके सनाब साहिल आहियूं, जेके हिन धरती जा ॼावा आहियूं, हिन धरती जा पुट आहियूं, उन्हनि खे कराची में अचण ते बंदिश आहे। इन जे करे अॼु असांजो एहतिजाज हो, पीसफुल एहतिजाज हो। असां हर तरह सां इन ॻाल्हि जी यकीनी कराई पे त असीं पीसफुल रहंदासीं, पीसफुल आहियूं ऐं असां फुआरा चौक खां वज़ीर आला हाउस ताईं मार्च करण था चाहियूं। वज़ीर आला खे ॿुधाइण था चाहियूं त ग़लति फ़ैसिला न करे। इन ई सिलसिले में असीं सभु जेका आहे सो कराची तरफ़ काफ़िला वञनि पिया। सॼी राति कराची में असांजे कारकुन जे ख़िलाफ़ ऑपरेशन हलियो आहे, जंहिंमें हर जेको बि टाउन जो सदर आहे, जनरल सेक्रेटरी, कारकुन, उन्हनि ते छापा ऐं ख़ौफ़ फिज़ा पैदा कराई वई आहे। ऐं सखर खां वठी करे जामशोरे ताईं, जामशोरे खां वठी कराची टूल प्लाज़ा ताईं जेको ही पुलिस जी नाकाबंदी आहे, पुलिसूं बीठियूं आहिनि ऐं हर तरह जी नाकाबंदी करे उनखे रोकियो वियो आहे। माण्हुनि खे, कारकुननि खे हैदराबाद में तो वैशानियत जी हद थी वई आहे त पुलिस औरतुनि ते, मर्दनि ते फायरिंग कई आहे। ख़बर आई आहे त कुझु कारकुन असांजा ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 400-500 माण्हुनि खे गिरफ़्तार करे थाणे में वाड़ियो वियो आहे ऐं उन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जी शेलिंग, डंडा, लाठी चार्ज, इहो सभु क़िस्म जो तशद्दुद हले पियो। पर उन हूंदे बि इन सॼी रियासती दहशतगर्दी, रंडागर्दी जे बावजूद असीं पुरज़म आहियूं त असीं 5 माण्हू बचंदासीं। जे मां अकेलो बचंदुमि तॾहिं बि असां वज़ीर आला हाउस वञी ऐं उनखे मेमोरेंडम ॾींदासीं त सिंध सां दुश्मनी वारो वर्ता ख़तमु कनि। खादिम मुक्सी साहब, इंतज़ामिया कराची जे रस्तनि ऐं बाईपास ते कंटेनर बि हारे छॾिया आहिनि। छा रुकावटनि खां पोइ धरणे जो प्रोग्राम मुलतवी त न कयो वियो आहे? न, बिल्कुलु कंहिं सूरत में मुलतवी न थींदो। अकेलो मां बचंदुमि त मां अकेलो बि वेंदुमि वज़ीर आला हाउस ताईं। जेकॾहिं असांखे गिरफ़्तार करे जेलनि में हणी छॾनि, गोलियूं हणी मारे छॾनि, सरकार जी मर्ज़ी। पर जेसीं ताईं असीं पेरनि ते हलंदा रहंदासीं, उन वक़्त ताईं असांजो सफ़र जेको आहे उहो वज़ीर आला हाउस जे तरफ़ हूंदो ऐं हर सूरत में उनजे कननि में पियल कपा जेका आहे उहा कढी उनखे सीधे ॾियां पुकार खां आगाह कंदासीं। अच्छा खादिम मुक्सी साहब, तव्हां वटि को अंग मौजूदु आहे त तव्हांजे केतिरनि कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे? ॾिसो, सुबुह खां वठी जीअं को दुश्मन जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी आहे, गोरीला छापामार रेड थींदी आहे, अहिड़े तरीक़े सां सियासी कारकुन जे ख़िलाफ़ छापामार रेड कई वई आहे। मूंखे अफ़सोस आहे त सरकार खे गिरफ़्तार करणु खपनि उहे माण्हू जेके गुज़िरियल 10 ॾींहंनि खां वठी कराची में टारगेट किलिंग कनि पिया। 50-60 बेगुनाह माण्हुनि खे क़तल करे चुका आहिनि। रोज़ाना एवरेज जे हिसाब सां 10 माण्हू कराची में क़तल थियनि पिया। उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई करणु, उन्हनि खे रोकण जे बजाय सरकार ख़ाली हथे पुरमन सियासी कारकुननि जे ख़िलाफ़, उहो तरक़ी पसंद पार्टी कारकुन जे ख़िलाफ़ जेके हिकु छापामार कार्रवाई शुरू कई आहे, जंहिंमें अंदाज़ो न आहे छो जो कलाक ॿिनि खां पोइ सॼी सिंध मां पोज़ीशन वादे थी वेंदी त केतिरनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं किथे किथे काफ़िलनि जो तशद्दुद थियो आहे। मां ख़ुदि कराची में कंहिं रोड ते आहियां, रस्ते ते आहियां ऐं वज़ीर आला हाउस ते असांजो सफ़र आहे, त इन करे अञा ताईं मूंखे सही मालूमात पूरी न मिली सघी आहे। कलाक जे में इनशाअल्लाह असीं तव्हांखे इतला करे सघंदासीं। खादिम मुक्सी साहब, तव्हांजी महिरबानी।